एक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। कराची में रेंजर सिंध जी टेक्निकल टीम ऐं FIA जे साइबर क्राइम विंग पारां औरंगी टाउन में कार्रवाई कई वई आहे। इंटरनेट की मदद से बैंक खातन क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स ऐं वीज़ा कार्ड के हैक करे पैसा चुराइण में मुलवस इंतहाई घुर्बल जवाबदार के गिरफ़्तार किया वियो आहे। आगाह कयूं पिया, गिरफ़्तार मोहम्मद आसिफ मुगल के इस्तेमाल हेठि कंप्यूटर भी बरामद किया विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कंदासीं कराची में मेहताब शर खां। मेहताब, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हींअर तव्हांखे ॿुधाइबो त कराची में टेक्निकल टीम FIA साइबर क्राइम बैंक तरफ़ां जेके औरंगी टाउन में कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें इंटरनेट की मदद से बैंक अकाउंट, क्रेडिट कार्ड ऐं डेबिट कार्ड ऐं वीज़ा कार्ड के जेको हैक करे पैसा चोरी कया विया आहिनि, जंहिंमें इंतहाई घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रेंजर तरफ़ां ॿुधायो वियो आहे त गिरफ़्तार मोहम्मद आसिफ मुगल जी जेके इस्तेमाल कंप्यूटर आहे उनजी जांच में जेको रखी छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदुमि जांच दौरान जवाबदार इंकशाफ कयो आहे त उहो इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी माहिर हुजण जेको मुल्क के मुख़्तलिफ़ खातनि मां ऐं क्रेडिट कार्ड जेके हैक करण जी महारत रखी पियो पोइ पैसा चोरी करे पियो। गिरफ़्तार जवाबदार खे FIA साइबर क्राइम सेल जे हवाले कयो वियो आहे। जी ठीक है मेहताब, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।